नाज़रीन, सदर आरिफ अलवी चयो आहे त जंहिं गद्दारी कई आहे उन ते आर्टिकल 6 ज़रूरु लॻायो। मूं न आइन टोड़ियो ऐं न ई गद्दारी कई आहे, पर ॾेही ख़त ते जांच थी आहे त अवाम आॾो पधरी करणु घुरिजे। न्यूट्रल खे सदाईं न्यूट्रल रहणु घुरिजे। सदर आरिफ अलवी सहाफ़ियुनि सां मुलाक़ात दौरान चयो आहे त सदर वटि को अख़्तियार नाहे त कंहिंखे डायलॉग करण लाइ चवे। सभु धुरियूं डायलॉग ते राज़ी हुजनि त ऐवान सदर किरदारु अदा करे सघे थो। वज़ीर आज़म सां सुठा लाॻापा न हुजण वारो तासुर ग़लति आहे। सदर वधीक चयो आहे त मौजूदा हुकूमत हींअर ताईं 74 समरियूं उमाणियूं आहिनि। 69 समरीज़ ते सही करे उमाणे छॾियूं हुयूं। नेब ऑर्डिनेंस, EVM ऐं गवर्नर पंजाब बाबति समरी रोकियूं हुयूं। सदर आरिफ अलवीअ खां सवालनि जवाबनि जे सेक्शन दौरान सवाल कयो वियो त आर्मी चीफ जी मुक़ररी नवंबर में थियणी आहे। राय आहे त उहा मुक़ररी पहिरियां थी वञे त कीअं रहंदो। उन ते आरिफ अलवीअ चयो आहे त मशवरो एतिरो ख़राबु नाहे, हीउ मामिलो ज़मीनी हक़ीक़त आहे ऐं इहो मामिलो ॻाल्हियुनि ज़रिए ई हल करे सघिजे थो।